बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 1.3 पहले के जो ट्रांसो राइटिंग लिखाई हेल्दी फूड सेहतमंद खाधो फ्रूट्स वेजिटेबल्स मीट एंड राइस फ्रूट सब्जियों गोश्त चावर आर हेल्दी फूड्स विच टेस्ट सो नाइस ये सेहतमंद खाधा आहिनि इहे ॾाढा टेस्टी आहिनि शुगर कॉर्न राइस एंड sugar, corn, rice and wheat. खंडो मकाई चावर ऐं कणिक आर द बेस्ट Energy. foods Foods to eat. ये ॾाढा ताक़तवर खाधा आहिनि ऐं खाइण लाइ आहिनि ताक़तवर खाधा आहिनि खाइण जे लाइ। अच्छा ॿियो हिन में तव्हां जीअं मां चयुमि त हिकिड़ो वर्ब हूंदो आहे वर्ब जेके आहिनि जी फॉर्म हूंदी आहे जॾहिं असां कोई कमु हूंदो आहे जारी हूंदो आहे न उन महिल आहिनि जी फॉर्म ॾींदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां राइटिंग आहे हिनखे असां लिखाई चई सघूं था ठीकु आहे ऐं जेकॾहिं असां हिनखे राइटिंग चऊं माना लिखंदे ठीकु आहे तॾहिं बि ठीकु आहे। हाणे हिन में तव्हां पढ़ियो आहे फ्रूट्स खे फ्रूट्स ई पढ़ो था फ्रूट माना समर या मेवो या मेवा ठीकु आहे ऐं इन में तव्हां ॿियो हिकिड़ो पढ़ियो वर्ड हुयो जंहिंजी तव्हां माना नथा कढो कोशिशि कयो त हर वर्ड जी माना जीअं तव्हांखे वोकेबलरी वर्ड जेके लिखाया विया आहिनि उन्हनि खे तव्हां उन्हनि जी माना सां पढ़ो ठीकु आहे न ओवरऑल सुठो आहे क्लैपिंग कयोसि।